मुर्स माण्हू जाबिर ख़ान सां विहायो। अरे जाबिर ठाहे छॾजांइ पिणहें थाणे ॾे अञा पलांत मुंहिंजो रहियल आहे। हिकु मिड़ई हल्को फुहारो कयोसि मां। हे कथी बिल्ला वेण अची त पहिरीं सोचजांइ। सवल छा हू एतिरा किरी सघनि था जो हू रत जे रिश्तनि खे विसारे नफ़रत जी बाह खे परवान चाढ़े। चकर खानी या दूही का पसाई दुखायो पर इन दूही मां मच सौटर मचायो। सच पुछीदा हाणे या बाह केस ताईं न विसांबी जेस ताईं असांजा कख सड़ी खाक न था थियनि। तू हिन वक्त मुझे कदमनि में आही। हाणे ॿुधाए कासो तू मुझे छा तो बिगाड़े सघी जेकॾहिं तूं मूंखे फोन ते धमकियूं ॾिनियूं। हाणे ॾे त मां तोखे चङी तरह ॿुधायां। ॾे धमकी तोखे जेतिरो मुंहिंजे मथां भरम कयो आहे हली कर पर जॾहिं बता दिया ख़बर पवंदी न तोखे कॾहिं बश्क न कंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।